ॾियो मुर्दा क़ौम आहियूं ऐं मुर्दे के जेको जी वणे थी मारे कोई चवण वारो कोन हूंदो आहे। असां मुसलमान के जेको जी वणे थी कोई असांजे लाइ दाद फरियाद करण वारो कोन्हे। अचो अल्लाह जो कुरान सां पंहिंजे जिंदगी में कुरान के जगह ॾियो। जॾहिं कुरान के जगह ॾींदा अल्लाह जो कसम दुनिया जे तख्ते ते तमाम जिंदा क़ौम थी वेंदा। दुनिया जा काफ़र तव्हांजे कदमनि में हूंदा। दुनिया जा काफ़र तव्हांजे बंगले जूं बुहारियूं कढंदा। ओ दुनिया जा काफ़र जूं बादशाह जूं शहजादियूं तव्हांजे बंगले जूं बुहारियूं कढंदियूं। सलाह शरीफ कुरान हेरा तवज्जो करो। कुरान एक तो जन्नत है। जन्नत यो नक्शो अथव। जन्नत है। जन्नती साइड वठंदा जिंदगी सुकून वारी। बे नंबर ते कुरान रूह अथव। रूह हुंदो तो जिंदा हुंदा, रूह न हुंदो तो मुर्दा हुंदा। तवज्जो करो। अजा असां मुसलमान जो वडे खां वडो ॾोह इहो आहे त अल्लाह जो कुरान में हथ कढी छॾियोसीं। ही मौलवी, ही मदरसा, ही तवाजे ईमान इस्लाम जा चौकीदार अथव। चौकीदार छा आहिनि? आवाज कोन तो अचे। आऊं तवाजे पारा ॻाल्हायां, थकल आहियो तव्हां। ही मौलवी मस्जिदन वारा, तवाजे मदरसा ईमान वारा, ईमान इस्लाम जा चौकीदार अथव। चौकीदार ऐं चौकीदार का निफरत चोर कंदो आहे, भाग्यो न। चौकीदार का निफरत केर कंदो आहे? चोर कंदो आहे, भाग्यो न। ओ हिनन कुरान वारन सां मोहब्बत करो, मदरसन वारन सां मोहब्बत करो। अल्लाह जो कसम तवाजे ईमान जा चौकीदार अथव। अज भी ईमान जा चौकीदार मदरसा अथव। आऊं तव्हां खां पुछां थो, कादियानिन के तव्हां मुसलमान था चओ या काफर था चओ? जी आवाज तव्हांजो कोन पहुतो। आऊं कुछ बोड़ो बयां। कादियानी छा आहिनि? काफर आहिनि। भला सच्ची ॿुधायो, मूं जेका तकरीर हेतिरी देर कई आहे, मूं तव्हांखे चयो आहे त कादियानी जा ही अकीदा, ही अकीदा, ही अकीदा, इन अकीदनि ने काफर। मूं त ॻाल्हि कोन कई आहे न। इन जे बावजूद तव्हां छा था चओ? कादियानी छा आहिनि? काफर आहिनि। छो? मौलवीन खे त गारियूं ॾियो। मौलवीन छा कयो? मौलवीन छा कयो? ही मौलवीन घटि कम कयो आहे। ही मौलवीन घटि कम कयो आहे। तव्हां माण्हुनि जे बच्चे जे ज़हन में, हर पोड़े पके जे ज़हन में मदीने वारे साईं जी मोहब्बत कुटे कुटे भरी आहे। मुंहिंजी ॻाल्हि कोन था ॿुधो। तो बस करे महिमान अची विया जी। ॿियनि जा घटि आहिनि माशाअल्लाह। तवज्जो करो। तव्हां कादियान के छा था चओ? जी तव्हांजे बच्चे जे ज़हन में मदीने वारे साईं जी मोहब्बत असां कुटे कुटे भरी आहे ऐं नबी जे दुश्मन जी निफरत भी तव्हांजे दिल दिमाग में कुटे कुटे भरी आहे। बराबर। अज तव्हां मां केॾो बि बेदीन माण्हू हुजे, मजहब का परे, इस्लाम का परे, मौलवीन के गारियूं ॾे, उनके जेकॾहिं को कादियानी फिरी अचे, ही भाकिर विझी 5000 रुपया खर्ची ॾेई होटल ते चांहि जो कोप प्यारे, उनके चवे छॾ मुल्लन खां, कुछ कोने मुल्लन में हथ कढ, असां वटि अच, मजा लगा पैन, ठठ लगा पैन। ही 5000 रुपया तोके खर्ची तो दियां, 1.5 लाख रुपया पगार वरी तोके ड्यूटी ता दियूं, तोके नौकरी ता दियूं, ऐं छोकरी भी दियूं था, सब कुछ दियूं था, बंगलो दियूं था। मुसलमान के छड़, कादियानी मजहब इख्तियार कर। तव्हां का पुछां तो सच बुधाए, को एड़ो असांजो कमजोर जडो मुसलमान आहे जो उन जे चवण ते लगी वने? जी से तव्हांजा हथ ॾिसण तो चाहियां। लगंदा तव्हां करोड़ रुपया ॾियनि तब तव्हां हिन गरीब मिस्किननि जे मौलवीन जे दामन मां हथ कोन कढंदा। गारियूं था ॾियो। मौलवीन छा कयो? मौलवीन इहो धंधो कयो आहे। तव्हांजे दिल दिमाग में कादियान जी निफरत भरी आहे। भला हेॾा ॿुधो, तव्हां हितां खां वेही काबो हिन पासे तव्हां हितां खां वेही ही काबे ॾे पेर सिधा कंदा आहियो? जी साईं कोन कंदा। हितां खां वेही काबे ॾे मुंहं करे पेशाब कंदा? न। ऐं मूं अखियुनि सां ॾिठो आहे। अरब सगोरा साम्हूं बैतुल्ला बीठो आहे। जीअं तव्हांजो रोड आहे ईअं बैतुल्ला बीठो आहे। अरब सगोरा ही पेर सिधा कयो वेठा आहिनि।
बिल्कुल काबे के तवा हिता का घोटकी जे इलाके में वेही काबे दे पैर सीधा नथा करो। अरब सगुरा काबे के सीधा पैर कयो वेठा आहिनि। कुरान पढ़न पिया, कुरान पढ़ी थकी पिया, कुरान बंद करे शेरांदी करे लत खोड़े हरम में सुता पिया आहिनि। कुरान पटते रखियो, अरब सगुरा सिर रखियो सुता पिया आहिनि। तव्हां वटि जेकॾहिं को कुरान ईअं बेअदबी करे त ॿुधाए त सॻो छॾींदा हुनखे, ईअं बुझ बुझ करे छॾींदा। तव्हां कुरान जी इहा बेअदबी नथा करियो। हितां खां वेही काबे ॾे मुंहुं करे पेशाब नथा करियो, काबे ॾे पेर नथा कढियो, खटी जी पेरांदी काबे ॾे नथा करियो। छो मञो या न मञो, हिननि मौलवी जी महिनत था। नारे तकबीर, उलमाए हक, उलमाए देवबंद, नारे तकबीर। ओ इन्हनि मौलवी जी महिनत जे सदके जे काबे जो अदब आहे तव्हांखे। पुराने ज़माने में असीं ॿुधंदा आहियूं ॻाल्हियूं, को ॿारहाड़ी ते जनाज़ो थींदो, ॿ कलाक जनाज़ो रखियो आहे, सी जनाज़े पढ़ाइण वारो कोन्हे। को साइकिल ते चढ़ी वियो मुला रमू वटि, उहो बि कोन मिलियो। मौलवी रघु खे ॾिसो, उहो बि कोन मिलियो, फिलाणो बि कोन मिलियो। अॼु बि तव्हां तबलीग जमात वारनि खां पुछी ॾिसो, अहिड़ा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जनाज़े वारो माण्हू कोन थो मिले। कबर में दफ़न करे छॾनि, जनाज़े उन कबर ते काठी हणियो निशान करे छॾनि। 6 महीननि खां पोइ 8 महीननि खां पोइ तबलीग वारा अचनि, उनखे चवंदा साईं हिन ते बि जनाज़ो रहियल आहे, हिन ते बि जनाज़ो रहियल आहे। अॻे जनाज़े वारो माण्हू कोन मिलंदो, अॼु ॾींहं ताईं अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जनाज़नि वारा माण्हू कोन थो मिले। तव्हां खां पुछां थो, तव्हां शुक्र नथा करियो। अॼु जेकॾहिं जनाज़ो थिए थो त 50-50, 100-100 आलिम हाफ़िज़ जनाज़नि में बीठा आहिनि। मौलवी ने छा कयो आहे? मौलवी ने छा कयो आहे? आलिम तव्हांजा जनाज़ा पढ़ाइनि। अॻे पुराणे ज़माने में हाफ़िज़ असां वटि ईंदा डेरा गाज़ी खान जा, एॾे मुल्तान जा ख़बर कोन्हे हाफ़िज़ हुआ या कोन हुआ। रमज़ान खां 2 ॾींहं अॻु में ॾाढ़ी मां हथ खणी कढियूं, अबरी सबरी मिड़े सुन मुठ खां 4 इंच नंढी, अले घणी थींदी हो तव्हां पाण सम्झंदा हूंदा। मुठ खां 4 इंच नंढी, उहे हाफ़िज़ ईंदा हुआ असां वटि तरावियूं पढ़ाइण। ॿारहाड़ी ते ईंदा हुआ, सही त रमज़ान जो महीनो। ऐं हाफ़िज़ बि कहिड़ा 2 सिपरा 3 सिपरा मिड़ई राड़े साड़े या लमून तालमुन करे अॻियां पोयां करे तरावी पढ़ायूं। पोइ रमज़ान जो महीने में ईद ते चङी तरह असां मां रोड ॾिनो, वरी मथां खां बाग लथो, वरी बागनि मां रोड ॾिनो, मथां खां ईद कुर्बान ते तरसी पिया, वरी असां जूं चङी तरह खलूं लाहे तंहिंखां पोइ विया असीं बाग बार। ऐं वेंदे स्टेशन ते ॾाढ़ी के उबता सुबता वर ॾेई कूड़े जहिड़ा आया तहिड़ा विया हलिया। असीं ख़ुशि हुआसीं, असांखे हाफ़िज़नि पढ़ायो आहे। उहो हाफ़िज़ कोन हुआ, इहो रोल हुआ जिन तव्हांखे क़ुर पढ़ायो। तव्हां खां पुछां थो, शुक्र नथा करियो? अॼु तव्हांजे ॻोठनि में, राजनि भागनि में जिथे किथे हाल जी ख़ानदान जा मदरसा लॻा पिया आहिनि। हर मदरसो ॾिसो, नुसरतुल उलूम हमादिया, बदरुल उलूम हमादिया, दारुल उलूम हमादिया, तालीमुल इस्लाम हमादिया, तालीमुल क़ुरान हमादिया। जिथे किथे झर जंग में मदरसनि जी ॼार विछाई आहे। ॿुधायो का अहिड़ी मस्जिद आहे जे मस्जिद में तव्हांखे रमज़ान में हाफ़िज़ न मिलंदो हुजे? 2 हाफ़िज़ 3 हाफ़िज़ बीठा आहिनि। मौलवीनि खे था गारियूं ॾियो, छा कयो आहे? ओ मौलवीनि इहो कमु कयो आहे जो तव्हां वटि हाफ़िज़नि आलमनि जी ॼार विछाए छॾी आहे। हीअ मौलवीनि जी महिनत अथव। ऐं मौलवीनि खे ॾियो छा थासीं? ॾियूं छा था? 1000 रुपए जो चंदो, 1000 रुपए जा मेणा। धक त सभिनि खे लॻो आहे, मञो या न मञो तव्हांजी मर्ज़ी। धक त तीर निशाने ते लॻो आहे। हिकिड़ी बोरी कणक जी, हिकिड़ी बोरी मेणनि जी भरिजी मिलंदी असांखे। कुर्बानी जे टाइम ते असीं खलूं पिनण वेंदा आहियूं। असीं पंहिंजे इलाइक़े में खलूं पिनंदा आहियूं। हिते त ख़तीबुल मशरिक़ वल मग़रिब वल फजर वल छा ताईं वेठा आहियूं, पर उते ते मदरसे जा मुला आहियूं, आख़िर खलूं पिनणियूं पवनि थियूं। उते वञूं था खलूं पिनण। अल्लाह जो कसम, माण्हू पहिरीं असांजी खल लाहींदा आहिनि, तंहिंखां पोइ हिकिड़ी कुर्बानी जी खल मिलंदी आहे। वेठा आहियूं हाणे जेसि ताईं खल वांदी थिए, हाणे तेसि वेठा ॼट असांखे सुर ॿुधाइनि। ॻोठ जूं अंधड़ियूं केॾा वञनि, जॾड़ियूं केॾा वञनि, बेवाऊं केॾा वञनि, मिसकिन केॾा वञनि। हिन मुलनि त रत करे छॾिया। हीउ मुलो गुल आयो आहे, इहो बि असांखे ख़त ॾेई वियो आहे, इहो पाण वेठो आहे। हू पोयां मुला भिरू आयो आहे, उहो बि चई वियो आहे हुनखे ॾियूं, हुनखे ॾियूं। हाणे हिकिड़ी कुर्बानी जी खल असांखे मिले पई। मौलवी साहिब, हिन मां 3 पतियूं तव्हांजूं, 4 पतियूं वापसि करियो। खल जी टोटल कीमत घणी? 350 रुपया। 350 रुपया खल जी कीमत, जंहिंमां असांखे 3 पतियूं मिलियूं, 4 पतियूं धणी खणंदो, 3.5 पतियूं माना 150 रुपया असांखे मिलियो। 150 रुपये जो चंदो, 1000 रुपये जा मेणा। भला इहो मौलवी न तव्हां खां पिनी
तवाजा मेणा ताना सही ही मदरसन में बच्चा पढ़ाइन था, हाफिज कन था, आलिम कन था। इन मौलविन जी मेहनत जे सदके दिसो तो सही केतरा तवाजे मुंह में दाढ़ियों पे दिसा, मथे ते पटका पे दिसा, हाफिज आलिम नजर पे अचन। सच बुधायो इन मौलविन के दुख दे तवाजे को चंदो दिनो है। मौलविन यो चंदो हिलाल करे खादो है या हराम करे खादो है? बेइंसाफी न कजो, मौलवी ने हिलाल करे खादो है। अबा मौलवी ने हिलाल करे खादो है। इनके ताना मेणा न दींदा वञो, कोई तवाजे ईमान जा पहरेदार अथव। कल बि मूं हिते इलाके में जलसो ते चयो, हा मदरसन जो नालो न वठो, मदरसन जी हथ चुरा न करो, ई रुक जा चणा तो रुक जा चणा। अबा रुक जा चणा जो चबींदो उनकी हालत परवेज मुशर्रफ वारी थींदी। इन बि चबण जी कोशिश कई ऐं ॿिया बि हुआ, उन्हनि बि चबण जी कोशिश कई, पर अल्हम्दुलिल्लाह रुक जा चणा परवेज मुशर्रफ चबाड़िया। अञा ताईं पांचा बधा पिया न त हेठा वियो थो वञेसि, अञा ते अल्हम्दुलिल्लाह तीक बंदि कोन थी आयसि। ये रुक जा चणा तो ओ मौलवियो खुटको न करो, तव्हां हुन जा माण्हू आहियो। सुभान अल्लाह जो कोने हाल है, ओ कंहिंजा माण्हू आहियो। सिंधी में चंदा अबा ॾाढो उहो जेके मुठ बुझे, जेके पुठ बुझे, जेके मुठ बुझे उनके पुठ बुझे। अल्हम्दुलिल्लाह असांजी मुठ बाए, मुठ ही करे का लखन जे तादाद में माण्हू असांजे जलसन में अचनि था। राशिद मामू जे सॾ ते लखन जे तादाद में माण्हू गॾिजनि था। या मुठ कान्हे असांजी? ऐं पुठ बाए, पुठ बाए निंदड़ का कोन आहियूं। को खुर्शेद शाह जो माण्हू, को लुंडन जो माण्हू, को पिताफिन जो माण्हू, असीं हुन जा माण्हू आहियूं। कोन्हे तव्हांजो हाल सुभान अल्लाह जो, कंहिंजा माण्हू असीं। हाँ आऊं शागिर्द सही कासमी जो, असीं ईअं कोन्हे लेई मां लठ कोन थिया आहियूं। आऊं शागिर्द मिसाल तो चव ॾियां, असीं हुन जा माण्हू आहियूं। हिन मौलविन खां पुछा कन्हे, इहा अची फिरी सरी दरगाह हाली जी ते पहुचंदा, बेर शरीफ ते, अमरोड शरीफ ते, असांजे इलाके में फिरी सरी सिजावल ते पहुचंदा। असीं सिजावल जा शागिर्द सही कासमी जा, सही कासमी मौला यूसुफ बिनोरी जे शागिर्द, मौला यूसुफ बिनोरी, अनवर शाह कश्मीरी जे शागिर्द, अनवर शाह कश्मीरी, हज़रत शेखुल हिंद वटि पढ़ियो, हज़रत शेखुल हिंद, मौला कासिम नानोती वटि पढ़ियो, मौला कासिम नानोती, शाह इसाक जो शागिर्द, शाह इसाक, शाह अब्दुल गनी वटि पढ़ियो, शाह अब्दुल गनी, शाह अब्दुल अजीज जो शागिर्द, शाह अब्दुल अजीज, शाह वलीउल्लाह जो शागिर्द, शाह वलीउल्लाह, शेख अबू ताहिर मदनी ने पढ़ियो, शेख अबू ताहिर मदनी, अल्लामा मोहम्मद बिन अहमद जो शागिर्द, अल्लामा मोहम्मद बिन अहमद, शेख रबी बिन सबी वटि पढ़ियो, शेख रबी बिन सबी, शेख हुसामुद्दीन वटि पढ़ियो, शेख हुसामुद्दीन, इमाम अबू इसा तिरमिज़ी वटि पढ़ियो, इमाम अबू इसा तिरमिज़ी, अब्दुल्लाह बिन मुबारक वटि पढ़ियो, अब्दुल्लाह बिन मुबारक, इमाम आज़म, इमाम अबू हनीफा जो शागिर्द, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, हज़रत हम्माद वटि पढ़ियो, हज़रत हम्माद, अनस बिन मालिक वटि पढ़ियो, अनस बिन मालिक, अब्दुल्लाह बिन मसूद जो शागिर्द, अब्दुल्लाह बिन मसूद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द, मोहम्मद रसूलुल्लाह खुद खुदा जो शागिर्द। असीं हुन जा माण्हू आहियूं। हथ न विझो। असांजे इलाके में हिकिड़ी जगह ते उते ईअं मदरसे में हथ विधऊं, सिजाल खां परियां जाती जो शहर, जाती जो शहर वॾो शहर आहे, तालके जो शहर आहे। उन जाती जे शहर में मदरसे जो प्लाट नंढो रोड जे पासे में, नंढो प्लाटो रोड जे पासे में मदरसे वारनि वरितो। उन प्लाट ते शहर जूं गॾा गाॾियूं अची बीहंदियूं हुयूं, सॼे शहर जूं गॾा गाॾियूं, उते उन जो स्टाफ हो। कुझु ॾींहंनि खां पोइ मौलवी ने चयो गॾा गाॾियुनि खे, बाबा प्लाट ख़ाली करियो, असीं हिते मदरसो था ठाहियूं। गॾा गाॾी वारा कावड़िया, मुला असीं केॾां वञूं? बाबा तव्हांजी मर्ज़ी आहे, जॾहिं वणे परियां समुंड बि वेझो त वञो, भले होॾे वञो। आख़िर शहर जो प्लाट आहे, शहर जो प्लाट केरु छॾींदो? असीं कोन छॾींदा, असीं ग़रीब केॾां वञूं? पोइ माना तव्हां असांखे बेरोज़गार कंदा, पोइ माना असांजा बच्चा बुख मरनि। छो त मौलवियुनि ते कावड़ जल्दी ईंदी आहे न। असांखे नाराज़ न थिजो। उहो जेके घर में ॿिए दफ़ा ॿोड़ घुरण ते बुझो मिलंदो आहे न, उहो बि गारियूं हिते नंढे मौलवी खे न, डायरेक्ट मौला फज़ल रहमान खे ॾींदो आहे। जंहिंजी घर में इहा अचे जो ॿिए दफ़ा ॿोड़ घुरण ते पोइ बुझो मिलेसि। हा मोलविन ते कावड़ मोल। अबा शहर जा माण्हू घणई मिंटू मेड़ू पुलिस चयो, पर गॾा गॾ वारा रोड ख़ाली ॻाल्हि न, हथ न खणनि। नेठ गॾा गाॾी वारनि रोड ब्लॉक कयो, मदरसे वारनि जे ख़िलाफ़ धरणो आयो। सॼे शहर जूं 100-150 गाॾियूं रोड ते बीहारे, रोड बंदि, गॾा जूं हिंगूं पियूं पवनि। केरु चवे? घणई मिंटू मेड़ू, पर मञनि ई न। असांखे प्लाट ॾियो ई हो, असांखे या असांजो, असीं केॾा वेंदासीं?
मदरसे जे मौलवी के मौलवी ईसा के नालो चारो गुज़ारे विया ऐं 2 साल खां थिया नौजवान मौलवी हो वो विलो कराची उनके फोन कयो मदरसे तालिबन सही पां वारे प्लाट ते गॾा गारियुनि पंहिंजे खिलाफ़ जुलूस कढियो आहे सभु रोड ते बीठा आहिनि मौलवियुनि खे गार जी नाड़ी लगी पिया कीअं करियो हाणे पोइ मौलवी इसा के चारे चयो बाबा पाण हाणे छा कंदासीं पाण खां ॾाढा आहिनि तव्हां वञी मदरसे में वेही मस्जिद में वेही क़ुरान खणी यासीन पढ़णु शुरू करियो हा बियो 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 तव्हांखे त ॾींहं जा तारा था ॾेखारियूं यासीन अदा यासीन शुरू करे छॾी मदरसे जे तालिबन वज़ू करे वठो वठ यासीन और क़ुरान हकीम वठो वठ भेरा पिया अचनि तेसि ताईं हाणे तो इन जो कारे ता पेर पवे पोइ मोली खोड़े वारी ॻाल्हि झल दब हाणे तो कारे ता पेर पवे हिकिड़ी घटी मां माई वीचारी डिलीवरी केस वारी खयो पिया आया डिलीवरी केस वारी माई के खयो पिया माई उन्हनि चयो असांजी भाउ माई के घस ॾियो अस्पताल पहुचायूं माई जी हालत ख़राब आहे गॾा करे हुन चयो ना बाबा ना रस्तो सवाल ही पैदा न थो थिए खोले भले शिराज़ी अचनि कोन रस्तो खोलींदासीं जेसिताईं मुला असांखे पिलाड़ नथा ॾियो घणेई मिंटू मेड़ू पटका पलांद राजभाग पर जवाब ॾिनो नेट गॾा गाड़ी वारनि उन माई डिलीवरी केस वारी माई के ॿिए घटी में फिराए फिराए मुने कलाक खां पोइ अस्पताल पहुता पर तेसी माई वीचारी मरी वेंदी माई जे मरी वेली त माई जो जनाज़ो खणी अजी थाणे जे गेट ते धरणो आयूं त हाणे असांजी FIR गॾा गाड़ी वारनि ते कटियो खून जी FIR कटियो माई असांजी मारी अथनि पुलिस के त पहिरीं बि कावड़ हुई मञूं कोन पे देरी कोन पे ओडी माल रुगो खयो पन्नो बिस्मिल्लाह ऐं रहमान रहीम जट पढ़ंदा बिस्मिल्लाह ऐं रहमान रहीम ही खणी बिस्मिल्लाह ऐं रहमान रहीम खणी बिस्मिल्लाह करे शुरू करे जो ओडी माल उन ते FIR कटियूं FIR कटे पोइ सिजावल जी पुलिस शाह करीम जी शाह यकी जी पुलिस लाडियुनि जी पुलिस चूहर जमाली जी जाती जी पुलिस घुराए 50-60 गाड़ियूं घुराए वॾा डंडा खणी मथियो चप वात में विझी पुलिस वारा मां भेण ते गार रही ठका जे उन गॾा गाड़ियुनि खे अची कुटियूं ईअं उनखे कुटियूं जी पतन ते गॾा कुटबो 15 ॾींहं ताईं हिकु बि गॾा गाड़ी वारो शहर में कोन आयो FIR कटी पिया खून जी मिनतू मेड़ू जिते मौलवी गजे मौलवी साहब खुदा जो वास्तो असी सीमट तव्हांखे मुफ्त में खणी ईंदासीं रुगो असां ते यासीन न पढ़ो मुला वास्ते खुदा जे रुगो असां ते यासीन न पढ़ो क़ुरान जो कसम थी 15 ॾींहंनि खां वठी घर में ठिकर ठला पिया न का शइ कोन रुगो असां ते यासीन न पढ़ो मौलवी साहब हथ ॻंढियो असी हुन जा माण्हू आहियूं कंहिंजा माण्हू पोइ ॿुधो मौली अहमद मला छा थो चवे चए थो तूं संभाली तिन सभिनि खे आऊं बि बानो तो संदो जेड़ो तेड़ो आहियां तब तो संदो गोलो गंदो तोते बारी बार केड़ो लख बंदन मां हिकु बंदो तुंहिंजे बाननि साण बाजू केर ॿियो कादर कंदो पाण पंहिंजा तूं न पारी केर पारे पार तूं न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो ॾातार तूं मुझो बाजारो धनी तू आऊं बि बानो तो संदो उमिर सारी आसरे में आस्तानो तो संदो आबरू तो खां था थियो आबदानो तो संदो के खुटल दींदे न खुटंदो को खजानो तो संदो लाग घुरंदे ॿिया लिकल लायो अची ललकार तू न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो सब गजी चो ॾेह जो ॾातार तूं ॾेह जो ज़िक्र ज़ाती ज़ौक़ वारो फिक्र फैज़ अंदोज़ ॾे शुक्र वारो साज़ साइम सबिर वारो सौज़ ॾे दर लंघी आयो लंघो ते लाल ॾे फेरोज़ ॾे तुंहिंजी रोज़ी धारो रोज़ो रोज़ नओ रोज़ ॾे ॾींहुं सुकियो ॾींहुं खां ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तूं न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो गजी चो ॾेह जो सुबह साजी सबक मुँह सुभान रब यल अज़ीम छा कहां तुझू किरोड़े कुदरतूं कायम कदीम अर्ज अहमद जोत एहदे नस्सिरातल मुस्तकीम जी सुकियो जैसी जियारी पोए कलमे सा करीम कड कबर मुंहिंजे मजा का हीर जी हुबकार तूं न ॾींदे केर ॾींदो ॾेह जो तो सिवा दातारिया दातार तुझी दात ते लात तुझे लुत्फ जी नित लत लगायम लात ते नाए जारी रेजर को जोर तुझी जात ते कम कमीने जा किना कर करम तू कम जात ते तू न कंदे केर कंदो कर करम कल तार तू न दींदे केर दींदो ॾेह जो दातार तू मेरा जे उनवान सा सिर्फ एकड़ो मौली अहमद मला जो शेर पढ़ंदुसि
उनवान त डिगो आहे, उन जे लाइ तव्हांखे वरी अलॻि ख़र्च करणो पवंदो। बहरहाल मौली अहमद मला जो शेर पढ़ी उमेद आहे त शेर तव्हांजी पसंदि ईंदो, पर सुभान अल्लाह चवणु हिकु दफ़ा ज़रूरी आहे। आख़िरी ॻाल्हि ॿुधाए ख़तमु पियो करियां। जिब्राइल साईं खे उथारियो त तव्हांखे अलाह घुरायो आहे। तवजो करियो, जिब्राइल साईं खे घुरायो, जिब्राइल चयो साईं खे त हलो तव्हांखे अलाह घुरायो आहे। शेर जा अल्फाज़ ॿुध, ची जी जाग, हेॾा तवजो, ची जी जाग वरियो भाग तुंहिंजो माग मौला पारा, छॾ खाक चढ़ अफलाक ते बोराक बरकी तारा, हुन वार जो सॾ पार जो अॼु यार जो दिलदार जो दादार जो दीदार आ, कई पाक रब तुंहिंजी तलब थीड़ो सबब हल हेठि छब कर सैरूब रख तूं अदब अॻिते अजब दरबार आ, आराम सी इकराम सी हिकवाम सी ठक शाम सी धड़ धाम सी गॾ जाम सी जो नाम सी निर्वार आ, हूरूं परियूं हैरत भरियूं दर्शन दरियूं खुलियूं करियूं अखड़ियूं ठरियूं बिजलियूं बरियूं जलवा गिरियूं जिनसार आ, पोहता पलक तू बातिलक घुमिया फलक मुल्को मुल्क बरबारो लक चौडिस बलक चमकार आ, गुल फुल गसन लालू लसन अर्चन रसन वादियूं वसन दर्शन पसन जद्दुल हसन तोले जशन तैयार आ, नूरुल हुदा मिल मुक्तदा मिलियो खुदा थी मन मुदा अहमद गदा तिनता फिदा सदको सदा सदबार आ, वमा अलैना इल्लल बलाग।